अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मुहब्बतुनि जा ॿ नावलेट, सरव हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। किस्त 5। हिकु ॻाल्हि ॿुधायां, मूंखे को बि ॾिसे न त ॾिसण सां ई चवंदो ही फना थियल आहे। कंहिंजे इश्क में मुंहुं नथो ॾिसींसि, चप केॾा न कारा ऐं ॻलनि जा गुलाब केॾा न कुमायल अथसि। ऐं जे हिन इश्क न कयो हूंदो त पक पोइ शादी न थियण करे ईअं थी वई हूंदी। आख़िर उमिरि बि त एतिरी चढ़ियल अथसि न। मां मुरकंदी, हर ॻाल्हि लवाईंदी, पंहिंजे आदत मुताबिक़ ठाशा माशा हणंदी, हर तूफ़ान मां गुज़री ईंदी आहे। हा, कॾहिं कॾहिं एॾो अजीब लॻंदो आहे जॾहिं अली हसन मुंहिंजे मुंहं में तोखे ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहे। हिकु ॿ दफ़ो त हुन मुंहुं वठी मूंखां पुछियो बि सही, तो हुनखे मुकमिल तरह सां विसारे छॾियो आहे ज़ाना। ऐं मूं खिलंदे पर्स मां टिशू पेपर कढी उन सां पंहिंजा रोज़ लॻल गल साफ़ करे ॾेखारिया हुआ। बिल्कुलु ईअं अली हसन जीअं हिननि गलनि ते हाणे रोज़ जो निशान बि कोन्हे। हू मायूस थी हलियो वियो, उहो पुछण बिना त जे उहो रोज़ गल तां लही टिशू पेपर ते मुंतक़िल थियो त उहो टिशू पेपर केॾे उछलायो त कोन हुअमि न, वापसि पर्स में ई विझी छॾियो। बिल्कुलु ईअं जीअं तुंहिंजूं मुहबतूं हाणे मुंहिंजनि ॿाहिरें इज़हार जे गलनि तां लही अमर थींदड़ टिशू पेपर ते वेड़िजी मुंहिंजे दिलि जे पर्स में समाइजी वियूं आहिनि। तोसां सॼा सारा 3 साल कुर्बतुनि जा गुज़ारिया हुअमि। उन्हनि 3 सालनि में तुंहिंजे केॾो न वेझो आयमि, पर त बि यादि जे रहियो त को वाक़ियो। बसि ईअं थो लॻेमि ॼण बाल लॻण खां हिकदमि पोइ उहे जुदाईअ जा आख़िरी लम्हा अची विया हुजनि। हीअ असां जहिड़ियूं छोकिरियूं हूंदियूं बि कीअं आहिनि, पर न, असां जहिड़ियूं छो। असां सभु छोकिरियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहियूं। बेवफ़ाईअ जे इल्ज़ाम हेठि सदाईं हर को चवंदो उहा बेवफ़ा निकिती, तॾहिं त फलाणे जो सिर खयाई। मुंहिंजो घरु हो बि त अजीब हालतुनि जो शिकार। अम्मा बाबा जी ॿी ज़ाल हुई, उन करे उन सां ठाह थी न सघियुसि। हू असां वटि ईंदो हो, अची रही हलियो वेंदो हो, न कॾहिं कुझु ॾिनाई न छा, हमेशह वठी वेंदो हो। ऐं उन्हनि लम्हनि में मुंहिंजी माउ हिन साम्हूं त दम न हणंदी हुई, ऐं पोइ हू वेंदो हो त खेसि गारियूं ॾियण में शुरू थी वेंदी हुई। उहा पाण नौकिरी कंदी हुई ऐं खेसि उन ॻाल्हि जो शदीद अहसासु हो त उहो त शुक्र आहे जो उहा पढ़ियल ॻढ़ियल हुई ऐं इश्क जे अंधू नाकियुनि जो शिकार थी बि बची वई हुई। उन करे हिन असांखे ख़ूब पढ़ायो, हमेशह असांजे पढ़ण ते ज़ोर रखियईं। मुंहिंजी वॾी भेण MSc करे अञा बस बि कान कई त हिन जी शादी तय थी वई। हिन अबे खां बि न पुछियो, बसि शादी करे ॾिनई। संदसि साम्हूं संदसि तजुर्बो हो, ऐं उन करे ई हूअ असांखे ज़िंदगीअ जे हर महाज़ ते संदसि दोस्तीअ जो यकीन ॾियारींदी हुई। असांजे दोस्त हुजण जो वाइदो कंदी हुई, पर कॾहिं बि शादीअ जे मामले में असांजी ॿुधण जे लाइ तयारु न थी। हूअं मुंहिंजी वॾी अधीअ खे को पसंदि बि कोन हो। हूअ त पाण अम्मा वांगुरु हुई, शादी न करण जी क़ाइल, पर चवण ऐं करण में कुझु त फ़र्क़ु हूंदो आहे न। अम्मा बि नेठि संदसि शादीअ जा सांभा कया ऐं हूअ इनकार करे न सघी हुई। मुंहिंजे घर जो माहौल सख़्तु न हो, हर को हिक ॿिए सां फ्रैंक हो, असांखे भाव कोन हो, ऐं उहो मुंहिंजे माउ लाइ हिकु ॿियो ताज़ियानो हो। हूअ असांखे ई पंहिंजो पुटु बि सम्झंदी हुई ऐं धीअ बि, ऐं उहा ई तरबियत हुई जो असां कॾहिं बि हद खां न निकितासीं। असांजी ज़ात एतमाद जो शिकार हूंदी हुई, कॾहिं बि कहिड़ी बि हालत में नर्वस न थींदा हुआसीं। अमर असांजे ज़हन में हिकु ॻाल्हि ई विहारी हुई, हीअ मर्द ज़ात खणी कहिड़ो बि कलूर करे शर्मिंदो न थींदो आहे, पंहिंजी ग़लती तस्लीम न कंदो। मतां उहा करण सां खेसि औरत जे डोमिनेंट हुजण जी ॻाल्हि मञणी पवे। उहो सभु ॼण कंहिं सुतीअ में घोटे पियारल हुई, ऐं असां जेकी एॾी एतमाद सां सवनि मर्दनि जे विच में वेही बि ॻाल्हाए वेंदियूं हुयूंसीं, उन ज़ात खे शर्मसार करण जी भरपूर कोशिशि कंदियूं हुयूंसीं। ऐं उन हिकु ॾींहुं मूंखे केॾो न ज़बरदस्त चांस हथायो। आपा जी काकीअ बाल सां वेठे खेॾियो, परियां मासीअ जन जे घर ॿाहिरां अली हसन ऐं उन जा दोस्त रांदि खेॾी रहिया हुआ। मां उन ॾींहुं ॾाढी बोर थी वियमि। घर वारा बि अधीअ जा ॿार मुंहिंजे हवाले करे पाण फिल्म ते विया हुआ। मूंखे उन्हनि शयुनि जो शौक़ु न हो ऐं मां घर वेठी हुअमि। हूअं बि मां उन ॻाल्हि जी क़ाइल आहियां त या माण्हू फिल्म ॾिसे या ॿार संभाले।
ऐं उन ई बोरियत खे टोड़ण लाइ मां पपीअ खे खणी ॿाहिरि लान में हली आयुमि। खेसि बाल ॾेई उते ई किताब खोले पढ़णु लॻियसि। उन में बि मज़ो न आयो त गेट ते हली आयुमि ऐं उतां दर जी चीर मां ॾिठुमि उहे छोकिरा न हुआ, गलीअ जे दॿी हुआ, हर कंहिंखे नीरे करण वारा। रोड तां जेको बि लंघियो पए सो उन्हनि जे हरकत ते खिलियो पए। उहे सभु मश्करा हुआ सवाइ हिकिड़े जे, उहो जेको स्काई ब्लू शर्ट में डार्क ब्लू जीन में जीन जा पांचा चाढ़ियो बैटिंग करे रहियो हो। उन्हनि जो अहम मैच हो, अलाए छा काफ़ी झगड़ो पिए थियो न, हिननि जा कप्तान पाण में विढ़िया पिए। पोइ अलाए कहिड़ो फ़ैसिलो थियो न, ऐं हू बैट खणी बैटिंग ते हलियो वियो। उन सॼे झगड़े दौरान हिन कंहिं सां बि न ॻाल्हायो। हू सुहिणो बि कोन हो, बसि बहितरीनु फिगर्स ऐं पर्सनैलिटीअ जो मालिक हो, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त संजीदा इंसान हो। मां उतां दर जे चीर मां ई खेनि खेॾंदो ॾिसणु लॻियसि। हू खुली खेॾी रहियो हो, संदसि शॉट्स ॾाढा पावरफुल हुआ। मुंहिंजूं अखियूं अलाए छो मथसि अटकी पियूं हुयूं, ऐं उन महिल अलाए छो मुंहिंजे दिलि चयो त का हरकत कयां, तोखे ॿाहिरि अची ॾिसां, ऐं मूं पपीअ खां बाल वठी गेट खां ॿाहिरि उछले छॾियो ऐं पाण ॿाहिरि निकिरी आयुमि। मुंहिंजो निकिरणु ऐं तुंहिंजो शाट खेॾणु हिकु लम्हे में अलाए छा थी वियो। मूंखे लॻो ॼण मुंहिंजे पेर खे कंहिं कपे विधो हुजे, सभु तुंहिंजे चौगिर्द मिड़ी विया। मूं चपल लाहे छॾी ऐं उते ई वेही रहियमि, ऐं उते मूं तुंहिंजो आवाज़ु ॿुधो। हाणे अहिड़ो बि धकु कोन लॻो हूंदुसि, हा त पुछी अचऊंसि। ऐं मूंखे अंदरि ई अंदरि में खिल आई, पुछी अचऊंसि। उहो तो चयो, ऐं चयो बि कंहिंखे हुयई, अली हसन खे, मुंहिंजे मासात खे, जंहिंखे ख़बर हुई त मां छोकिरनि खां कीअं वण वेंदी आहियां। मूंखे पक हुई अवां मां को बि मुंहिंजे वेझो न ईंदो, सभु टिड़ी पकड़िजी वेंदव। मुंहिंजो पेर सुॼणु लॻो हो। मूं चाहियो त चपल पाए बाल खणा, ऐं उन महिल अलाए कीअं तूं मुंहिंजे वेझो हलियो आहे। मूं दिलि में चयो, आकड़ ॾेखारींदो, चवंदो तव्हांखे हिते न अचणु घुरिजे हा, ग़लती अव्हां जी हुई, ॾिसो न पिया रांदि पई थी हले। जेकॾहिं ईअं चयई न त मां बि अहिड़ी हालति कंदीमांसि जो यादि रखंदो। तूं मुंहिंजे भरिसां अची ख़ामोश थी बीह रहियो आहीं। मूं हुन महिल सोज खे मटियो पिए, तोॾे कंधु खणी ॾिठुमि, कुझु लम्हा ख़ामोश रही तो ॻाल्हायो, आई एम सॉरी। उहो आवाज़ु न हो, अलाए छा हो, एॾो पुरसुकून, एॾो थधो, ऐं मुंहिंजे दिलि चयो तोखे चवां बसि एतिरो ई ॻाल्हाईंदे। ऐं उन महिल ई कंहिं ॿिए मूंखे अंदरि ई अंदरि में दड़ियो, ख़्यालु कर ज़ाना, हुन साम्हूं तोखे छा थी वियो आहे? पर उन खां पहिरीं जो मां तोखे कुझु चवां तो ई ॻाल्हायो। मां सची पची बेहदि शर्मिंदो आहियां, आई एम रियली सॉरी। उन महिल तूं को मासूम ॿारु हुएं, मूं तोखे गौर सां ॾिठो हो, तूं काफ़ी ख़ूबसूरत हुएं, ऐं उन महिल मुंहिंजे अंदरि मां अलाए कंहिं ॻाल्हायो। काई ॻाल्हि कान्हे, ॾोह मुंहिंजो ई हो। मूं अलाए छा छा पिए चयो, दिलि चयमि चवां, मां त तोखे खेॾंदो ॾिसी ॿाहिरि निकिरी आई हुअमि, तूं एॾो शर्मिसार त न थी। पर कुझु चई न सघियमि ऐं वापसि अंदरि हली आयमि। ऐं पोइ चइनि भितियुनि अंदरि कमरे में ॼण हर का शइ हिकु ख़ूबसूरत अंदाज़ में चई रही हुजे, मां सचपच बेहदि शर्मिंदो आहियां। ऐं उहा ई राति हुई, मुंहिंजे हयातीअ जी पहिरीं राति, जॾहिं मूं पंहिंजे कननि में कंहिंजो थधो थधो ॻरो आवाज़ु ॿुधो। उन आवाज़ सां अलाए केतिरियूं ॻाल्हियूं कयूं। मूं त हर पेर जी उन जाइ ते हथु पे फेरियो जिते सोज हुई। उहो बाल बि त उन बेट खे लॻो हो न, जंहिंखे तुंहिंजा हथ लॻा हुआ। ओ ख़ुदा, मूंखे छा थी वियो? शायदि अजीब लॻो हो, पर उहा का नई ॻाल्हि त कान हुई त को मर्द शर्मसार थिए, पर न, शायदि मूं लाइ नई ॻाल्हि हुई। ऐं पोइ मूं रोज़ु मंझंदि जो उन घिटीअ में जाचणु शुरू कयो, मन तव्हां केॾो, मन तूं अची, पर तूं त पोइ नज़र ई कोन आहे। ऐं पोइ हिकु ॾींहुं नाजिया ॻाल्हि कई, अली हसन वटि रज़ा हसनैन अचिणो हो, संदसि घाटो दोस्त ऐं मुंहिंजो पसंदीदा राइटर। मां सिर्फ़ु उन सां मिलण जी शौक़ीन हुअमि, मूंखे इंतज़ारु हो उहो अलाए कॾहिं अचे। ऐं हिकु ॾींहुं ड्राइंग रूम में ओचितो को माण्हू घिड़ी आयो, नाजिया खेसि ॾिसंदे ई रओ ठाहिणु लॻी। मां उन महिल किताब मेड़िया पे मुड़ी न ॾिठुमि, ऐं उते ई हिकु आवाज़ु हो साॻियो, कननि में बुरकंदड़, अली हसन कोन्हे छा दी?
ऐं मूं मुड़ी ॾिठो, उहो तूं हुए, उन ॾींहं वारो ज़ालिम जंहिं मुंहिंजो पेर सुॼाए दिलि में रत जे दौरे ते असरु विधो, तॾहिं त रत जी जॻह ते उते मोहबत अची वई हुई। हू हिकदमि मूंखे ॾिसी मुरकी ॾिनो। कीअं आवां जो पेर? मूं हिमथूं मेड़े ॻाल्हायो हो, ठीकु आहे हाणे तूं नाजिया सां अलाए छा ॻाल्हायो ऐं ॿाहिरि हलियो आहीं, ऐं तुंहिंजे वञण खां पोइ नाजिया मूंखे ॿुधायो हो उहो अथई रज़ा हसनैन, ऐं मुंहिंजे ॿाहिरि जी औरत चयो हो इहो आहे रज़ा, ऐं अंदर में कंहिं ज़ाना चयो हो जी हो जे हू रज़ा न बि हुजे हा त बि मां राज़ी ब रज़ा हुजां हा। पोइ त अलाए छा थी वियो, तूं अंदर में धुके आहीं जीअं बेकरार मींहं देरि ई न कंदो आहे वसण में। मां जेका कंहिं चिटे पने जियां हुअमि हाणे पंहिंजो पाण खां बि लिकण लॻियमि, ऐं उन्हनि ई ॾींहंनि में पढ़ंदे पढ़ंदे अलाए कीअं नाजिया तुंहिंजो मौज़ू खयों। हू रज़ा हसनैन आहे न, अलीअ जो दोस्त। कहिड़ो? मूं किताबनि ते झुके झुके ई वराणियो हो, ऐं अंदर में कंहिं चयो हो हिन लाइ ईअं अजनबी टोन में त न ॻाल्हाए। उहो ई राइटर हुन मूं ॾे गौर सां निहारियो। हा, छा थियो हुनखे? मूं लापरवाही ॾेखारी हुई। उहो औरत खां वहों वेंदो आहे। हुन मुरकियो हो। छा मक़सदु? मक़सदु उहो त औरत ज़ात खां सख़्तु नफ़रत कंदो आहे। संदसि घरू हालतूं अजीब आहिनि, ऐं उन्हनि ई शायदि हिन खे साइको केस करे छॾियो आहे। हीउ इश्क बिश्क खां त उहो अलाए केतिरा कोह परे भॼंदो आहे। पोइ ही कहाणियुनि में एॾो रोमांटिक छो हूंदो आहे? उहा ई त ख़बर कान्हे। छॾींसि, ॿी का ॻाल्हि कर। मूं ॼाणी वाणी मौज़ू बदिलायो हो। हूअ बि वधीक कान कुछी, दिलि चयमि वधीक खोटियांसि, पर सही न हो। त रज़ा हसनैन तूं बि हालतुनि जो मारियल हुए, चङो आहे ॿ चरिया मिलंदा त ख़ूब गुज़रंदी। ऐं पोइ हिकु ॾींहुं नाजिया मुंहिंजी हिकु चोरी पकिड़े वरिती। मां पढ़ंदे पढ़ंदे अलाए छो हुन खां पुछी वेठमि हुन रज़ा तव्हां वटि अचणु छॾे ॾिनो छा? तोखे हुनजो इंतज़ारु आहे छा? हुन सऊं सिधो थी रहियो हो। न त मूं त ईअं ई पे पुछियो। मां सॼी गड़बड़ाइजी वई हुअमि। कुझु लम्हा ख़ामोशी हुई, ऐं पोइ हुन ई ॻाल्हायो। हिकु ॻाल्हि चवां ज़ाना, माइंड त न कंदीअ? न त दिलि में अलाए कहिड़ो धड़को। मूं तुंहिंजे कापीअ ते हुन ॾींहुं संदसि नालो लिखी कटियल ॾिठो। तूं माइंड न कजांइ। शुड आई आस्क यू वन थिंग, डू यू लव हिम? हिन लाइ छा छा चयो हो मां बिल्कुलु चुप हुअमि। पोइ गौर सां ॿुधण जी कोशिशि कयमि। मूंसां अलीअ ॻाल्हि कई त हू तोसां मुहबतूं करण लाइ चरियो आहे, तोखे बेहदि पसंदि थो करे, ऐं तोखां हुनजे बारे में पुछां मूंखे हिमत न थी। पर अॼु तूं पाण ॻाल्हि कई त मूं पुछियो, ॿुधाए त छा तूं हुनखे पसंदि थी करीं? ऐं मूं अलाए कीअं उचारियो, हा। हिकु ॻाल्हि चवां, हू ॾाढो ॾुखायल आहे। हुन सां यादि त गॾु न हल, जे हली त पोइ खेसि छॾिजांइ न। जे तो बि हुनखे छॾियो न त हू चरियो थी पवंदो। मूं ॿाहिरां त न कई हुई, ऐं अंदर में सोचियो हुउमि त हू छा चरियो थींदो। हुन पोयां त मां बसंती रंग ओढे चरी थी पई आहियां। तूं हुए बि त केॾो न सुठो। तोसां मिलियमि त ॼण हयातीअ जो रंग ई बदिलजी वियो। तूं मुंहिंजो ढेर सारो ख़्यालु रखंदो हुए। मुंहिंजे खाइण पीअण खे जे पसंदि खां वठी तोखे रंगनि जी पसंदि ताईं ख़बर हूंदी हुई, ऐं उहे लम्हा हयातीअ में रंग भरींदा हुआ। जॾहिं तूं भरिसां वेही तकींदो हुए। तूं बेबी पिंक घणो पाईंदी करज़ाना? हू तो वटि हिकिड़ो जोड़ो न चिक वारो, उहो ॾाढो सूट कंदो अथई। तुंहिंजो उहो जुमिलो मूंखे अॼु बि कननि में घिड़ी ईंदो आहे। मां उहो वॻो अॼु बि सांढे रखियो आहे। जॾहिं तुंहिंजी यादाश्त सां अंदर जे अङण में लही ईंदी आहे त मां उहे कपिड़ा पाए वार खोले आईने साम्हूं बीह रहंदी आहियां। आईने में तुंहिंजो चहिरो हूंदो आहे ऐं तुंहिंजा जुमिला हूंदा आहिनि। उहो चवणु फज़ूल आहे त तूं केॾी न सुठी पई लॻी। तो मुंहिंजनि वारनि खे हथनि में झलियो हो, हिकु हिकु वार खे अलॻि कंदे तो मूं ॾे निहारियो हो। मुंहिंजो मुंहुं सॼो ॻाढ़ो थी वियो हो। शर्माई थी, ऐं सो बि मूंखां तो मुरकियो हो। न त मूं नक जी पकाई कई हुई।
मूं कॾहिं सोचियो बि न हो त को मां कंहिं औरत जी एतिरो वेझो बि वेंदुमि जो उन खां परे वञण जो ख़्यालु मूंखे मारे विझंदो। तोखे ख़बर आहे ज़ाना, तूं मुंहिंजे वारनि में आङुरियूं फेराईंदी आहीं न त अजीब सुकून मिलंदो आहे। तुंहिंजो चहिरो तकींदो आहे न त अलाए कहिड़ो करार ईंदो आहे। सुम्हण खां पहिरीं तोसां फ़ोन ते न ॻाल्हायां त निंड न अचे। तूं त अलाए छा करे छॾियो आहे। मां बिल्कुलु ख़ामोश आहियां। तूं चुप थिए त नज़रूं मथे कयमि, तूं मूंखे ढेर सारे प्यार मां तकियो पिए, मूं अलाए कीअं चई ॾिनो, ईअं न ॾिसंदो कर। छो? बसि शर्म ईंदो आहे। मूं मुंहुं हथनि में लिकायो हो। चरी आहीं छा? तूं खिलियो हो। मां त सॼी उमिरि तोखे तकणु थो चाहियां। दिलि चवंदी आहे को बि कमु न कयां, बसि ॾिसंदो ई रहां। तूं रुॻो चवंदो ई कोन हुई, ईअं कंदो बि हुई। हिकु ॾींहुं घर में सभु घर वारा मौजूदु हुआ। तूं अली हसन सां गॾु पढ़ण जे बहाने ड्राइंग रूम में अची वेठो हुएं। मूं ऐं नाजिया पासे वारे कमरे में वञी किताब रखिया। तुंहिंजो ऐं मुंहिंजो जो ॻाल्हाइणु बज़ाहिर बंदि हो, उन महिल ई तो चिट लिखी मोकिली। उन कमरे में दर साम्हूं वेह, मां तोखे ॾिसण थो घुरां। ऐं पोइ उन ड्राइंग रूम में ऐं कमरे जे दर जे बिल्कुलु पोयां मूं तो साम्हूं कुर्सी विधी हुई ऐं किताब खणी उन ते वेठमि। परियां तो किताब खोले पंहिंजो पढ़ियो वेठे, ऐं पोइ जंहिं महिल अकेलो पियो थिए त कीअं न हल्का आवाज़ पे कढे, छु छु। ही ज़ाना, मूं ॿुधो अणॿुधो पे करे छॾियो। तोखे चेड़ाइण में अलाए छो मज़ो पे आयो। आख़िर केॾी महिल अली पियो अचे ऐं केॾी महिल नाजिया, ऐं तोखे चुप थी वञिणो पियो पवे। उन महिल तूं केॾो न बेक़रार पियो लॻे। मूंखे बि ख़ूब मज़ो पे आयो। उते नाजिया जे अंदरि वञण सां तो अलीअ जी मौजूदगीअ जी परवाह बि न कई ऐं अंदरि धूकी आएं। छा चयो मूं तव्हांखे? तूं सख़्तु नाराज़ हुएं, तॾहिं त तव्हां चयो हुयई। जी, मूं हैरानीअ सां तो ॾांहुं निहारियो। मूं अर्ज़ु कयो हो त मूं तव्हांखे अर्ज़ु कयो हो, तो वरी कावड़ ॾेखारी। अलाए कहिड़ो मूं मुरकियो हो। तूं सॼी ॻाल्हि सम्झी वियो हुएं। सॼी कावड़ उॾामी वई। मुरकंदे चई, चेड़ाई थी मूंखे? तूं चरियो आहीं छा? हा, तो लाइ चरियो आं। तूं संजीदा थी वियो हुएं। पंहिंजे घर जे जहनुम मां निकिरी तुंहिंजे जन्नत जहिड़े वजूद लाइ चरियो आं। तूं कावड़ी त कान हुईं जो मूं तो ते अजायो गुस्सो ॾेखारियो। तूं हिकदमि शर्मिंदो थी वियो हुएं। न त तूं ईअं न कंदी कर। ख़बर बि अथई मां मज़ाक सम्झी न सघंदो आहियां। बिल्कुलु उलू आहियां। तूं हूअं मूं ॾे पुठ कई न त अलाए कहिड़ो विसवसा अची दिलि में वेठा। अलाए कहिड़ा विसवसा अची दिलि में वेठा। ॿुध रज़ा, मां माफ़ी थी वठां। बसि हाणे मां शर्मसार हुअमि। अड़े न त ईअं न कजांइ। अॼु खां हिकु वाइदो कर, तूं कॾहिं बि मूंखे कंहिं बि ॻाल्हि ते सॉरी न कजांइ। तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि खे मां माइंड थोरो ई कंदो आहियां। तोखे कसम आहे मुंहिंजो। आईंदे कहिड़ी बि ग़लती करी न, मूंखां माफ़ी न वठिजांइ। तो मुंहिंजनि हथनि खे झले दॿायो हो। ओके जी, प्रॉमिस। पर हाणे अवां हथ त छॾियो। अली आख़िर त परियां वेठो आहे। मूं मुरकियो हिकु शर्त ते। मूं ॾांहुं पुठ न, मुंहुं हूंदई ऐं वार खुलियल हूंदई। ही रबड़ बैंड मूंखे नथी वणे। तोॾे मुंहुं हूंदमि त वार कीअं ॾिसंदे? ऐं ॿुध त सही, ही चरियनि वांगुरु वार खोले विहणु मूंखे थो वणे। मूं लाइ बि न थोरो वणई, मूं लाइ बि नथो वणई। तो मुरकियो हो। ॿाहिरि निकिर। मूं तोखे ज़ोरीअ धिकियो हो। ऐं पोइ वार खोले मूं मुंहुं तो तरफ़ करे पढ़णु शुरू कयो। पढ़ियमि छा? ख़ाक पे। तो किताब मुंहुं साम्हूं कयो, मूं ॾे ॾिठो पए ऐं मूं बि उहा ई साॻी हरकत पे कई। हूअं मां अखियूं हटाईंदी हुअमि, पर उन महिल अलाए छा हो, शायदि तो पंहिंजनि अखियुनि में को अमर आंदो हो मूं लाइ जेको ओतिए ई पए। मूंखे यादि आहे रज़ा, पाण ईअं 4 कलाक हिक ॿिए खे ॾिठो हो न, केतिरो हिक ॿिए खे ॾिठो हो न, केतिरो न थोरो हो उहो वक़्तु। तो अजीब अंदाज़ सां ॾिसंदो हुए। उन ॾिसण में बि अलाए छा हो। तूं मुरकंदे मुरकंदे ख़ामोश थी वेंदो हुएं। तूं उन महिल बिल्कुलु अजनबी लॻंदो हुएं, ॼण तुंहिंजो मूंसां को नातो ई न हुजे।
ॼण मां तो लाइ कुझु हुजां ई न, ऐं उन महिल मूंखे तुंहिंजे लफ़्ज़नि खां डपु ईंदो हो। तोखे ख़बर आहे ज़ाना, हयाती एतिरो कुझु ॾिनो आहे जो मां हाणे रुॻो रखण ऐं छॾण जो क़ाइल आहियां। तोखे ख़बर आहे मां तोसां एॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, उहा न कई आहे। मां ख़बर अथई कंहिंसां बि दोस्ती यारी कंदो आहियां न त उन सां बिल्कुलु सचो हूंदो आहियां, पर जे उनखे छॾियां त वरी मुड़ी न ॾिसंदो आहियां, बिल्कुलु ई न। हा, हिकु ॻाल्हि हमेशह थींदी आहे, मूं कॾहिं बि कंहिंखे न छॾियो आहे, हर कोई पाण छॾे वेंदो आहे। तूं हुन महिल बेहद संजीदो हुए ऐं मूंखे तो ते ढेर सारो प्यारु आयो हो। पोइ हलंदड़ चलंदड़ लम्हनि में तो मूं हिक ॿिए खे ख़ूब चाहियो। तूं मूं ते सिर वारे कंदो हुए, मां अधु जुमिलो चवंदी हुअमि त तूं पूरो सम्झी वेंदो हुए। ऐं हा रज़ा हसनैन, मूंखे चवण में को बि बाक कोन्हे त तूं जेतिरो मूंखे सम्झी सघे, हिन सॼी हयातीअ में को बि त सम्झी न सघियो। पोइ अमां जॾहिं तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो हो त हयाती केॾी न रंगीन थी वई हुई। मूंखे तुंहिंजा जुमिला सचा लॻा हुआ। तूं मां हिक ॿिए लाइ ख़लकियल आहियूं। ज़ाना रज़ा हसनैन।